सिंध हुकूमत सूबे में सोमर खां समुरा स्कूल खोलण जो ऐलान करे छडि॒यो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त 28 सेप्टेम्बर खां प्री प्राइमरी ऐं मिडिल स्कूलनि में तदरीसी अमल शुरू करायो वेंदो। तालीमी इदारनि में शागिर्दनि लाइ मास्क पाइणु लाज़मी हूंदो। SOPs जे अमल दरामद खे यकीनी बणायो वेंदो। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सूमर खां सिंध में बाक़ाइदगी सां तदरीसी अमल शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूमर ते प्री प्राइमरी ऐं मिडिल स्कूलनि खोलण जी इजाज़त हूंदी। हुन वधीक चयो त सिहत तालीम खां वधीक अहम आहे। तालीमी इदारनि में शागिर्दनि लाइ मास्क पाइणु लाज़मी हूंदो। उन लाइ वालिदेन मुकमिल सहकार कनि। वालिदेन खे स्कूलनि में वञी SOPs ते अमल दरामद जो जाइज़ो पिणु वठणु घुरिजे। सईद गनी जो चवणु हो त कुझु स्कूलनि में 9 ऐं 10 जा क्लास बि अञा ताईं शुरू न आहिनि थिया। कोरोना वायरस जी सूरतहाल सबबि न स्कूल ज़बरदस्ती खोलाए वेंदा न असां वालिदेन ते ज़ोर भरींदासीं त उहे पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलनि। जेकी वालिदेन पंहिंजा ॿार स्कूल नथा मोकिलणु चाहिनि उहे भली न मोकिलनि। तालीम वारे सूबाई वज़ीर जो वधीक चवणु हो त ख़ानगी स्कूलनि में फ़ीयूं न वठण ऐं उस्तादनि खे पगारूं ॾियण सां खोड़ स्कूल बंदि बि थिया हूंदा। असां स्कूलनि खे बहिरान मां करण लाइ 20% रिआयत ॾियण जो फ़ैसिलो पिणु कयो आहे। हिक सुवाल जे जवाब में सईद गनी जो चवणु हो त समूरा उर्दू ॻाल्हाईंदड़ धार सूबे जी ॻाल्हि नथा कनि, पर मुतहिदा अॻवान पाणनि खे सियासी तौर कमज़ोर थींदे ॾिसी नए सूबे जो शोशो छॾनि था। MQM सिंध में नफ़रत जी सियासत पई करे, पर काल्ह इहो साबित थियो त हाणे कराची मुतहिदा वटि जरगमाल न आहे।